खिपरो में तालके अस्पताल के डॉक्टर्स पारां मुबैना तौर इलाज न करण खिलाफ बीमार औरत के वारसनि तरफां एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। संदन इल्ज़ाम हो त औरत के इलाज लाइ अस्पताल आंदो, जितां डॉक्टर इलाज करण का इनकार करे धिका ॾेई वापस मोटाए छॾियो। खिपरो में तालके अस्पताल के डॉक्टर्स पारां मुबैना तौर इलाज न करण खिलाफ बीमार औरत के वारसनि तरफां एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। संदन इल्ज़ाम हो त औरत के इलाज लाइ अस्पताल आंदो, जिते डॉक्टर इलाज करण का इनकार करे धिका ॾेई वापस मोटाए छॾियो। मामले जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि खिलाफ कार्रवाई कई वञे। तफ़सील मालूम कयूं था असद शर खां। जी असद शर, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खिपरो तालके जी तालका अस्पताल में डॉक्टरनि पारां इलाज न करण तां औरत जे वारसनि ऐं ज़मींदार जो पासो एहतजाज कयो। औरत समेत धरणो हुयो। खिपरो लॻ ॻोठा लौंग राजड़ जा रवासी आहे। पीरथन औरत सूमरी लाल चांदो भील जेका तालका अस्पताल खिपरो आंदी, जिते डॉक्टर पारां इलाज न करण खिलाफ़ औरत जे वारसनि ऐं ज़मींदार हाजी उमर राजड़ खमीसो भील जी अॻवानी में औरतुनि समेत शहीद चौक खिपरो ते एहतजाज करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। हिननि इल्ज़ाम हयो त डॉक्टर इलाज बदिरां असांखे धिका ॾेई रवानो करे छॾियो आहे। हिननि डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। जी ठीक है, मेहरबानी अमां जी असद शर तफ़सील ॾियण लाइ।